जलाल चांडे सां ईअं कॾहिं बि न थी ज़िंदगीअ में जेका जलाल चांडे इंतज़ारु करिणो पियो, जेका लतीफ़ एवॉर्ड मिलंदो हुयो हर साल हर फ़नकार खे ॾिनो वेंदो हुयो, जंहिंमें जलाल चांडे खे तक़रीबन 16 साल थी विया हुया। ऐं जलाल चांडियो रेगुलर वञी जेको आहे सो हर साल लतीफ़ साईं जे दरगाह ते मेलो लॻंदो हुयो ऐं उन मेले में शिरकत करे ऐं पंहिंजा कलाम बि उन में चवंदो हुयो ऐं पंहिंजी हाज़िरी बि उते लॻाईंदो हुयो। दोस्तों लतीफ़ एवॉर्ड लाइ जलाल चांडे खे बेसब्रीअ सां इंतज़ारु हुयो ऐं जलाल चांडियो सम्झंदो हुयो त मां सिंध जो हिकु वॾो फ़नकार आहियां ऐं मुंहिंजो नालो बि आहे सिंध में, पोइ छाजे करे मूंखे इहा लतीफ़ एवॉर्ड न पियो मिले ऐं छा मूंसां नाइंसाफ़ी पई थिए या जेके ॿिया फ़नकार आहिनि उन्हनि खे नवाज़ियो पियो वञे। पोइ मजबूरन जलाल चांडे अख़बार में हिकिड़ो बयान बि जेको आहे सो जारी करायो हुयो। पोइ जॾहिं उहे बयान माण्हुनि जे कननि ताईं पुॻा ऐं माण्हुनि पढ़िया त पोइ मजबूरन 16 साल खां पोइ जलाल चांडे खे घुरायो वियो ऐं जलाल चांडे खे लतीफ़ एवॉर्ड ॾिनो वियो जंहिंजे लाइ जलाल चांडे खे बेसब्रीअ सां इंतज़ारु हुयो। जलाल चांडे खे उहे सिंध में ॿिया त मुख़्तलिफ़ एवॉर्ड मिलियल आहिनि, जीअं अलशाबाद एवॉर्ड थियो या सिंध जो जेको आहे सो क़ौमी एवॉर्ड थींदो आहे उहो बि जलाल चांडे खे मिलियल हुयो ऐं उन खां अलावा लतीफ़ एवॉर्ड बि जलाल चांडे खे ॾिनो वियो। छाजे करे जो जलाल चांडियो पंहिंजो सालो साल हर वक़्तु ड्यूटी वञी लतीफ़ सरकार ते ॾींदो हुयो ऐं लतीफ़ सरकार जो जेको बि मेलो थींदो हुयो उन में जलाल चांडियो वञी शिरकत कंदो हुयो ऐं जलाल चांडे खे बेसब्रीअ सां इंतज़ारु हुयो त मूंखे लतीफ़ एवॉर्ड ॾिनो वञे ऐं उनजो हक़ बि हुयो जलाल चांडे जो। छाजे करे जो जलाल चांडे सां सिंध जी अवाम तमामु घणी मोहबत पई करे ऐं जलाल चांडियो सिंध जी अवाम ते दिलनि ते राज पियो करे ऐं सिंधी अवाम जलाल चांडे खे पंहिंजो मौसन वांगुरु सम्झंदो हुयो ऐं जलाल चांडियो सिंध में तमामु घणो मक़बूल हुयो। हर माण्हू वटि तक़रीबन तव्हां ॾिसंदव त उन टाइम में जलाल चांडे जा कलाम हलंदा हुया, चाहे ट्रैक्टर हुजे, बस गाॾी हुजे या ट्रकूं हुजनि या वॾियूं वॾियूं तस्वीरूं तव्हां ॾिसंदा हूंदव ट्रकनि जे पोयां लॻल हूंदा आहिनि या जेके वॾा शहर आहिनि, जेके वॾा चौक ऐं चौराहा आहिनि शहरनि जा, उन्हनि में तव्हां ॾिसंदा हूंदव त जलाल चांडे जूं वॾियूं वॾियूं तस्वीरूं लॻल हुयूं। जॾहिं 1987 ऐं 88 जो दौरु हुयो उन टाइम में जलाल चांडियो पूरी जेको आहे सो सिंध में मक़बूल हुयो, वेंदे पंजाब ऐं बलोचिस्तान ताईं बि मक़बूल हुयो। जलाल चांडे जूं तस्वीरूं ऐं जलाल चांडे जूं कैसेटूं पंजाब ऐं बलोचिस्तान में बि माण्हू ॿुधंदा हुया ख़रीद करे। एतिरो जलाल चांडियो मक़बूल तरीन फ़नकार हुयो। वरी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब